कमीना के जा तोड़े पहावल जे घर में गणंदी हाँ कमीना के जा पराए नंगन में हथो जंदे बाबा बाबा ही मरी पवंदो ही मरे तो मरे इनके जुरत क्या थी जो पहावल जे घर में गिड़वा कीअं जी जुरत थी इनके ताकत क्या थी हिन सां गॾु मीर खे बि कोन बख़्शींदुसि उन खे बि मां मारींदुसि वक़्त जी चाचा ॾिसी छा थो हिनखे ॿधी वञी पुराणी ओताक में ॿध उठ सुबुह जो वरी हिनखे नेरनि कराईंदासीं उथड़े ॾिठ सड़क पर ढलाई थियो अरे सच में होती कोने हो गई यार नंदरी जब होती भी नहीं हो नहीं कमीनो मरे तो मरण दे इन का पोए तो पानी मरण लेकिन कमीनो मरे तो मरण भी हां नंदरी मरे तो मरण दी मीर सा गडजी असारे घर में तो गिरे इन का पोए हानी मीर जो वारो कहां जो वन को शॉट न था कर मां करे जे न थियो न खबर जरा करूं ना बसान तू बतू लगा सुठो दी यस क्यों हां यो लतू भली लगे मचा डाल ना तू न चो मरे थो तो मरण जी हुनजी जुरत क्या थी जो पहावल जे घर में गिड़ियो हिन खां पोइ हाणे मीर खे बि कोन बख़्शींदुसि वक़्तु ॾिसी था थो उथारी जो ढिढ खे खाई पाॾो थी पियो आहे हली ओताक ते ॿधीसि सुबुह जो वरी हिन सां नेरनि पाणी कंदासीं वो पड़ी ते कोन आहे खाई पालो दी पियो अरे तू भजी भी कौन तो सकी जान तो रात ये तू चोरियों के मीर तो के वंगारी खायो वाले भले जानो थे ता रुपए दे देन हां बाबा जी चाचा भाई ये तेरे साहब मेरा हूं दे वनी हां ठीक है हां हुन जो मेरा हुन जो कमीनो के जा जो ठीक है ना देखो पर तहाणे बदजी है एडी जरूरत छोटो पर दे बाबा मैं हथ विझंदो असाने घरन में घिरंदो ये तेरी थी चवा अरे तहां जी एडी जरूरत जो पराए घरन में गिरंदो ऐं उन जे डंकन में हथ विझंदे ओके सफा मच्छर जी वाला पैसा कोन होता भाई ओके यस अरे तुंहिंजी एडी जरूरत जो पराए घरन में गिरंदे ऐं उन जे नकन में हथ विझंदे हां हण बटे नहीं लकणी बस ठीक है हिन चे हेवती पियो बटे ल तू ही हिते ॾिस जी चाचा अरे ना के वठी बखिया रे बाण में बंद कर ने के सुबह जो पानी कंदा दी उतारी अरे उठी उठ हेठ निवड़ बस ठीक है बरोचो है लताणी चौधरी साहब खाई पडू थी भी हाणे उतारिंदस उतारिस